यासीन ओबावड़े में बि करबला के शहीदन के 40 के मौके ते मातमी जुलूस बरामद थियो है। मोमिन आज़ादारी करे शहीदन के बेटा पेश कर रहा इन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है। दती टीवी ओबावड़े जो रिपोर्टर हबीबुर रहमान चाचड़। जी हबीबुर रहमान, जुलूस ऐं सिक्योरिटी इंतजामन बाबत आगाह कजो। इन वक्त में उबावड़े में मौजूद आयूं जिते चैलम के हवाले से मातमी जुलूस नंढा वड़ा बरामद थी चुका है। इन वक्त में वो जुलूस मरकजी हुसैन इमाम बारगाह रेती में बरामद थो है। जो मैन चौक पहुंचो मैन चौक से आज़ादारन पारा सीना जंजी करे और शहीदन के भेटा पेश करे। बाद में मिलाद से पहुंचो मिलाद से पहुंचण बाद उते नमाज ज़ुहरैन अदा करे। ज़ुहरैन का बाद में मजल अज़ा पढ़ी वी अज़ा का बाद में पीर पलण में बुखारी से पहुंचो उता बाद में मंजिल रवाना थींदो। जॾहिं हाजना शाह ऐं लाल शाहबाद से पिड़न का थींदो लांगे रोड शाम जो रात देर से इहो नहर थींदो। सिक्योरिटी के हवाले से ॿुधाईंदो आहियां, सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि, जंहिंमें रेंजर्स जा जवान ऐं पुलिस एहलकार भी मौजूद आहिनि। ऐं उन खां बाद में फ़िका जाफ़रिया जे जवान उहे भी सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। ऐं ईंदड़ विंदड़ माण्हुनि खे तलाशी वरिती वञे थी। ऐं हेल्थ डिपार्टमेंट की ॻाल्हि कजे तो हेल्थ डिपार्टमेंट जी एम्बुलेंस उहे भी मौजूद है। उन खां बाद में ज़ारीन ज़ख़्मी थियनि था उन्हनि खे फौरन तिबी इमदाद ॾिनी वञे थी। ऐं ॿियो ॿुधाईंदो आहियां मोमिननि जे लाइ सबीलूं भी क़ाइमु कयूं आहिनि। सबीलनि जी तो मुख़्तलिफ़ हंधनि ते मिठे पानी जी सबीलूं भी आहिनि। ऐं ॿियो ॿुधाईंदो आहियां त टाउन जे अमले सां ॿुधाईंदो आहियां सफ़ाई बेहतर नज़र अचे थी। जी।